कश्मीर में हिंदू पंचायत जे अगवान चौधरी नरेश कुमार केसवाणी मथा नामालूम जाबदारन हमलो करे ॾिनो। सख्त ज़ख्मी हालत में अस्पताल मुंतकिल। मिलियल ॼाण मूजिब हिंदू पंचायत कश्मीर जे अगवान चौधरी नरेश कुमार केसवाणी मथा अणॼातल जाबदारन हमलो करे ॾिनो। केस सख्त ज़ख्मी करे फरार थी विया आहिनि, जंहिंखे गणती जोगी हालत में कश्मीर जे हिक ख़ानगी अस्पताल पहुचायो वियो आहे, जिते खेसि फौरी तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अखियुनि ॾिठल शाहिदनि मूजिब त हिंदू पंचायत कश्मीर जो अगवान चौधरी नरेश कुमार केसवाणी पंहिंजे घर जे ॿाहिरां वेठल हो त मथसि टिनि माण्हुनि हमलो करे मर्डरिंग करण बाद फरार थी विया। अहिड़े इतलाह ते कश्मीर जा सभई माण्हू ख़ानगी अस्पताल ऐं ज़ख्मी पंचायत अगवान चौधरी नरेश कुमार केसवाणी जे घर ॿाहिरां गॾु थी विया आहिनि। अहिड़ो इतलाह पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती शहरनि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। ॿिए तरफ़ करमपुर लॻ शेरगढ़ वारे इलाइक़े शेरगढ़ इंडस हाईवे ते नसीराबाद वासी नौजवान अब्दुल हकीम काहिरी निंड अचण सबबि मुसाफ़िर पिकअप गाॾी तां हेठि किरी शदीद ज़ख्मी थी पियो। इतलाह ते हद जी करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची 1122 रेस्क्यू अमले खे इतलाह कयो। ज़ख्मी नौजवान खे तिबी इमदाद पिणु ॾिनो वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।